Yeah. जॾहिं तव्हां चयो बैतुल माल जो माना प्रॉपर इस्तेमालु न कंदे हुन सां या पोइ अहिड़ो क्राइटेरिया सेट कयो वियो त जेको रसूल साईं अॻे जो हूंदा उन्हनि जो वधीक रसूल साईं जा चार अब्बास खे वधीक ॾिनऊं आया ख़ाली हर अब्बास खे वधीक अमाउंट ॾिनो वियो बैतुल माल जो हिसो या इमाम हसनैन खे मुलाइकाना खे हसनैन खे वधीक हिसो ॾिनो वियो जेसि ताईं तालुक़ु आहे अली अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हसनैन जो, हसनैन ऐं अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे हुकूमतूं वेझो ई कोन अचणु ॾींदियूं हुयूं। कॾहिं बि जेको आहे अली अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिकिड़ो दफ़ो बि हुकूमतुनि ऑफर न कयो, हुकूमत जे हवाले सां हिकिड़े पासे, गवर्नरी जे हवाले सां हिकिड़े पासे, अली अलैहिस्सलाम जी शुजाअत त बहरहाल शोहरत आहे, कंहिं बि ऑफर कोन कयो पप्पा असां रूम जे तरफ़ वञूं था कमज़ोर आहियूं असां सां गॾिजी हलो, कॾहिं बि ऑफर कोन कयो। तंहिंजे करे जेको आहे उहो अली अलैहिस्सलातु वस्सलाम जन ऐं इन्हनि जे हवाले सां हुकूमत जेको आहे उन्हनि सां रवैयो जेको आहे उहो इंतिहाई मुश्किल वारो रखियो। क्राइटेरिया पंहिंजे तरीक़े सां पाण ठाहियूं, पाण पिया ठाहिनि। रसूल अकरम जे घर वारियूं आहिनि बाबा, रसूल अकरम जी घर वारियूं रसूल अकरम खे सभिनी खां वधीक प्यार बीबी आयशा सां, तंहिंजे करे उनखे वधीक मिलंदो, पंहिंजे तरफ़ां आहे न, वरी उन में अंदरि जॾहिं ठाहिनि था त बीबी उम्मे सलमा आहे एतिरो प्यार न हुयुसि, तंहिंजे करे उनखे घटि था ॾियनि। बाबा की जो ईमान आहे, अगरि ईमान में अॻिरो आहे, अॻ में ईमान आंदो अथई या कुझु बि कयो अथई त अलाह जे लाइ कयो अथई, माल लाइ थोरी कयो अथई, माल जी तक़सीम में उनखे घटि वधि कयो वञे। माल जी तक़सीम जेको आहे उहो जॾहिं इन बुनियाद असुल में छा आहे त जेके चइजे त उन्हनि खे मख़सूस माण्हुनि खे नवाज़णो हुयो, मख़सूस माण्हुनि खे जो नवाज़णो हुयो, जिन जी हिमायत हुनखे हासिलु करणी त कुझु न कुझु क्राइटेरिया ॾियणो हो, पोइ मीट थिए या न थिए। ईमान वारी ताक़त हुई कोन, छो त ईमान वारी ताक़त हाणे ख़बर पई, जॾहिं अंदरूनी मुक़ाबिलो थियो सभिनी में शक पैदा थी वियो। शक पैदा थियो मतिलबु छा, ईमान कमज़ोर आहे, ख़बर ई कोन थी पए, मारिफत कमज़ोर थी वियो। ठीकु आहे, उहो ईमान जे ज़ोर ते थोरो अर्ज़ु कयूं त जेको आहे उहो जेके चइजे त माल गनीमत ऐं हुन हवाले सां माल मिलंदो पप्पा। इन जा असबाब जेके आहिनि उहे बुनियादी तौर ते अगरि तव्हां ॾिसो त रसूल अकरम सां मके में साथ उन्हनि ॾिनो हुयो जेके उन दौर में जवान हुया, जवान नौजवान। इहो जवान ऐं नौजवान पंहिंजे इन उमिरि में जेको आहे उहो अञा ताईं हुन जा मुआशिरे सां एतिरा मफ़ादात वाबस्ता न थींदा आहिनि, तंहिंजे करे ईमान में मज़बूत थींदो आहे। लेकिन हिकिड़ो दौर अचे थो 40 हुनजी लॻभॻि, पोइ जॾहिं माण्हू औलाद वारो थिए थो, घर ठाहे थो, हीउ ठाहे थो, हीउ ठाहे थो, 40 खां पोइ जेको आहे उहो ईमान जी हिफ़ाज़त करण जी ज़रूरत पए थी, वरना ईमान जेको आहे उहो कमज़ोर थियणु जेको आहे उहो शुरू थो थिए। तंहिंजे करे तव्हां ॾिसंदव घणा माण्हू नौजवानीअ में मोमिन हूंदा आहिनि, 40 खां पोइ तव्हां ॾिसंदव त ॿी शादी बि माण्हू 40 खां पोइ कंदो आहे। ज़रूरत अॻ में ई, अगरि ज़रूरत तोखे हुई त हाणे त पोइ त थियो, हाणे छाजे लाइ शादी, हिर्स वधी वियो। तंहिंजे करे जेको आहे उहो 40 खां पोइ इहो हिकिड़ो नेचुरल प्रोसेस आहे, माण्हूअ खे पंहिंजे ईमान खे बचाइण जे लाइ जेको आहे उहो कोशिशि करणी थी पए। छा चवंदा आहिनि त सकरंड जे इजलास में बि मां जे ख़िदमत में अर्ज़ु कयुमि त 40 खां पोइ इंसान जे अक़ल बहितर थो थिए, तंहिंजे करे हुनजे अंदर में इहो पैदा थो थिए त हाणे जेको बि नमाज़ पढ़णी आहे या इबादत खे मारिफत बहितर करे, बहितर मारिफत सां या क्वांटिटी वधाए।
पहिरियों 2 रकातूं निमाज़ जो तुंहिंजे ईमान जे लाइ काफ़ी हुयूं, हाणे 2 रकातूं न, हाणे तव्हांखे 4 तॾहिं वञी ईमान जी ग़िज़ा पूरी थींदी, छो त तुंहिंजी उहा ज़रूरत जेका वधी वई आहे। क्वांटिटी केतिरी वधाईंदो, हिकिड़ी जाइ ते अची पूरो थियो। तंहिंजे करे मारिफ़त अगरि न वधंदी 40 खां पोइ त पोइ सूरत हाल जेको आहे ख़राबु थी थिए। ऐं जेसि ताईं इबादत जेको आहे उहा मारिफ़त वारी न थींदी, तेसि ताईं पोइ वरी जेको आहे इबादत में मज़ो अचणु छॾे थो ॾियो, पोइ वरी जेको माण्हू पोइ हिते थो थिए। तंहिंजे करे इहो नेचुरल प्रोसेस हुयो जेको थियणो हुयो। ज़रूरत इन अमर जी हुई त रसूल अकरम जेको इंतिज़ाम करे विया हुआ किताब अलाह जो ऐं अहले बैत, अगरि उन्हनि सां गॾु रहनि हा त इहे उन्हनि जे ईमान जी हिफ़ाज़त कंदा। लेकिन बाद में जो ख़िलाफ़त आई उन चयो त इहा त असांजी ज़िमेदारी आहे कोन। असांजी ज़िमेदारी त सिर्फ़ु इहा आहे त तव्हां जेको आहे माश खे ठीकु कयूं, तव्हांखे पोइ सरमाएदार बणायूं, बाक़ी दीन पाण वञी जेको आहे पंहिंजो कयो। सभिनी वटि आहे तारीख़, असांजी थोरी आहे, असांजी त तारीख़ आहे ई कोन्हे, सभु तारीख़ अहले सुन्नत जी, सभु तारीख़ अहले सुन्नत। दोस्त के अगर कोई सवाल है न कुझु नथा करे सघनि, इहो वरी हुन वारो जुमिलो इस्तेमालु कयो। हा इहो पुराणो मौलवीअ न चयो आहे, हुनजो आहे जुमिलो इहो जेको कोयटा जो जेको इहो आहे। हा मूं इहो चयो त रसूल अकरम जन नबी तेसि ताईं हुकूमत जी ज़िमेदारी क़बूल न कंदा, तेसि ताईं ॾंडो न खणंदा जेसि ताईं अवाम जी हिमायत। बाक़ी हुननि जो जेको कमु आहे वमा अला रसूल इल्लल बलाग, उहो त कंदा रहंदा, तबलीग जी ज़िमेदारी अदा कंदा रहंदा, नसीहत कंदा रहंदा, मौइज़ा कंदा रहंदा। जेके अफ़राद उन्हनि वटि ईंदा उन्हनि खे मोमिन बणाईंदा, उन्हनि जी तरबियत कंदा, उन्हनि जी रूहानियत बुलंद कंदा, इहो त कमु कंदा रहंदा। हुकूमत तॾहिं संभालींदा जॾहिं अवाम जी हिमायत थी, न की ईअं त अवाम जी हिमायत न थींदी त घर वञी वेही रहंदा, घर कोन वेहंदा। जी उन पुराणे दौर खां इहो बि इहो ई आहे। लीलाफ़ कुरैशन इलाफ़िल रिहलत अश्शिताए वस्सैफ़, इहो आयत जेका आहे उहा मके में नाज़िल थी आहे। ठीकु आहे, मके में मकी आहे मदनी आहे, मदनी आहे। या हुन सां गॾु आहे जेका तबत यदा अबी लहब, हुन सां गॾु न आहे उहो सूरे जेको आहे छा था सूरे फ़ील सां गॾु आहे। अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील। बहरहाल मकिया, मके जे दौर में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेको हाशिमी ख़ानदान हुयो उहो सभु हिमायत में हुयो, सवाइ अबू लहब जे। मुखालिफ़त जो सरबराही केरु कंदो, बनी उमैया जा। तंहिंजे करे जेको आहे उन दौर में बि इहे ई हुया। यानी उन मुआशिरे में आम तौर ते जॾहिं कुरैश चयो वेंदो त पहिरीं नज़र इन्हनि ते ईंदी। रिवायतूं आहिनि काफ़ी जेके उन में जेका बयानु करे सघजनि थियूं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन हिकिड़े दफ़े वेठा त बल्कि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जोर दौर जी जेका क़िसो ॿुधायो थी, ऐं बुखारी जो सही बुखारी जी रिवायत आहे। हज़रत अब्बास अचे शिकायत कई त या रसूलल्लाह, कुरैश पाण में वेही जॾहिं कचहरी कनि था ऐं असां गुज़रूं था बनी हाशिम वारा त चुप थी था वञनि। शिकायत अची कई त कोई ख़ासि क़िस्म जूं ठाहिनि था, हिन जो मतिलबु आहे बनी अब्बास जुदा आहे, कुरैश इहे इन ई क़िस्म जा आहिनि।
इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जे हवाले सां जेका तव्हां उन में ॾिसंदो बलागतुल हुसैन मौला वेठा हुया त जेको आहिनि उहे कुरैश जा कुझु माण्हू गुज़रिया ऐं उन में जेको आहे हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो चए थो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जेको आहे उहो सभिनी खां वधीक जेको आहे उहो अलाह जा प्यारा आहिनि हिन वक़्तु दुनिया में। मौला जो उते फ़रमान कुरैशन यअरिफून फ़ज़लना, असांजे फ़ज़ाइल खां वाक़िफ़ आहिनि, हुनजी मारिफ़त अथनि। वला यरोन ज़ालिक लना, लेकिन इहो जेको उहिदो आहे इहो असांखे ॾियण लाइ तयारु कोन। असांजे फ़ज़ाइल खां वाक़िफ़ आहिनि, असांजे हैसियत ऐं मक़ाम खां वाक़िफ़ आहिनि, लेकिन उहिदो ॾियण लाइ तयारु कोन। इहे केरु आहिनि? इहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे दौर में केरु हुया? पर इहे बनी उमय्या जा। जी साईं। चयो वेंदो आहे त रसूल अकरम फरमाइनि था त मुंहिंजा 12 जेके जानशीन हूंदा 12 कुरैश मां जा हूंदा। कुरैश जो अॻियो लफ़्ज़ बि आहे, इहे कुरैश जे बनी हाशिम मां हूंदा। लेकिन इहा रिवायत चवण वारो चवे थो त एसि ताईं रसूल अकरम जो आवाज़ मूं ॿुधो पियो, पर पोइ वरी रसूल अकरम आस्ते चयो, उहो मां कोन ॿुधो। पोइ मां जो कोन ॿुधो त बापे खां पुछियो इहो सभु छाजे लाइ थो ठाहे, ताकी जेको आहे उहो हदीस मां कुझु घटि करे सघे। बाबे खां पुछियुमि, हाणे त वरी बाबे ते, बाबे खां पुछियुमि रसूल अकरम छा चयो, त बाबे चयो त रसूल अकरम चयो त कुरैश मां थींदो, यानी पाण कूड़ाइणो नथो चाहे, बाबे ते थो वञे। ईअं जेके तव्हां रिवायतूं घणियूं अहिड़े क़िस्म जूं ॾिसंदव। मिसाल तौरु साॻी इहा रिवायत जेका आहे काग़ज़ ऐं कलम वारी, त इब्न अब्बास जेको आहे उहो रिवायत करे थो अहिड़े नमूने सां रसूल अकरम फरमायो न थियो। रसूल अकरम जेके मुख़ालिफ़ हुया लिखण जा उन्हनि खे त जेको आहे चयो त को मुहनी मूंखां हलिया वञो, पोइ जेके रहिजी विया पोइ रसूल अकरम जनि 3 वसियतूं कयूं। यानी छा, जेको चवण वारा हुया उहो चयुनि, अॻ में लिखराइण बि चाहिनि न लिखण चवण वारा। हिकिड़ी इहा वसियत कयनि त मुशरिकीन खे जेको आहे उहो जज़ीरतुल अरब मां कढी छॾिजो। ॿी वसियत इहा कयनि त जेके वफ़्द ॿाहिरां अचनि था ऐं उन्हनि जी उअं ई जेको आहे उहो परगोर रहिजो जीअं ॿार माला। 3 चए थी मूंखां विसरी वियो, 3 मूंखां ॻाल्हि विसरी वई हली। इब्न अब्बास खां न, इब्न अब्बास खां जंहिं रिवायत कई आहे उहो चयो त मूंखां विसरी वई हली। विसरी वई, छो विसरी वई? ॿिनि नसीहतुनि खे भला ॾिसो, जेका 2 खे वसियतुनि खे जज़ीरतुल अरब मां जेको आहे उहो मुशरिकनि खे कढी छॾिजो। केरु कढंदो? आम माण्हू कढंदो? केरु कढंदो? जेको रसूल अकरम खां पोइ इन मक़ाम ते ईंदो जानशीन हुकुमरान, उहो ई त कढंदो न। अच्छा, वफ़्द जेके ॿाहिरि अचनि था हुनजी परगोर कंहिं वटि वफ़्द ईंदा? उन वटि ईंदा। इन जो मतिलबु आहे 3 उहो ई हो त हीअ उहा मूंखां विसरी वई हली। सो बाबा इहो विसरणु ऐं इहे सभु शयूं रिवायतुनि में जेके अचनि थियूं सभु हिकिड़े प्रोग्राम जे तहत